पाणीअ जी कहाणी सिर्फ़ु पाणी जी न पर किरोड़ो इंसाननि जी दास्तान आहे जंहिंजूं ज़िंदगियूं पाणी सां जुड़ियल आहिनि। असांजी सिंध में जिते बेरोज़गारी तमामु घणी आहे, नौजवान रोज़गार जे लाइ दर पदर पिया आहिनि, महांगाईअ जे बार हेठि ख़ुदकुशीअ जहिड़ा ख़तरनाक रस्ता अख़्तियार करे रहिया आहिनि, उते अगरि पाणी जो आख़िरी सहारो बि खसिजी वञे त पोइ छा थींदो। मच्छी मंडीअ में हज़ारे माण्हू दरिया मां मच्छी पकिड़े ईंदा आहिनि ऐं उन मच्छियुनि खे विकिरो कंदा आहिनि। सभिनी जे चेहरे ते पघर नज़र ईंदो आहे, पर हीउ पघर हिननि जे बचण जे बहितर मुस्तक़बिल जो सरमायो हूंदो आहे। हीउ पाणी सिर्फ़ु वहंदड़ दरिया न आहे, हीउ पाणी किरोड़े माण्हुनि जी ज़िंदगी आहे, किरोड़े माण्हुनि जो ख़्वाबु आहे, उमेदु आहे। हीउ पाणी हारनि जी ॿनियुनि जो साहु आहे, मलाहनि मोहाणनि जी ॼार जी रोशनी आहे। हीउ पाणी बंदि थी वियो त वण ॿूटा ख़तमु थी वेंदा, लखें किरोड़े माण्हुनि जी ज़िंदगीअ जो ॾीओ विसामजी वेंदो। पाणी ज़िंदगीअ जी बुनियादी ज़रूरत आहे। इंसानी जिस्म जो तक़रीबन 60 खां 70% हिसो पाणी ते मुश्तमिल हूंदो आहे, जेको जिस्मानी हलचल खे दुरुस्त तरीक़े सां हलाइण में मदद कंदो आहे। शहरनि तोड़े ॻोठनि में हज़ारे लखे माण्हू कारोबार कंदे नज़र ईंदा आहिनि। कोई खीर त कोई पकोड़ा समोसा त कोई पंहिंजे जानवरनि खे गाहु खाराईंदे नज़र ईंदो आहे। हर रोज़ु लखें किरोड़े माण्हुनि जा हथ महिनत कंदे नज़र ईंदा आहिनि। हीउ जेको बि असां ॾिसंदा आहियूं पंहिंजी ज़िंदगीअ में, उन ते कॾहिं असां गौर वीचार कयो आहे त हीअ सॼी महिनत, हीअ सॼी ज़िंदगी, हीअ सॼी मख़लूक सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाणीअ ते हलंदी आहे। हीउ पाणी त आहे जेको ॿनियुनि में हरियाली आणींदो आहे, शहरनि जी फैक्ट्रियुनि में हलंदड़ मशीनुनि खे थधो कंदो आहे ऐं ज़मीन ते ज़िंदगियुनि खे रवां दवां कंदो आहे। क़ुरान शरीफ़ में काफ़ी जॻहनि ते पाणीअ खे अलाह ताला जी हिकु अज़ीम नेमत चयो वियो आहे। मुख़्तलिफ़ जॻहनि ते पाणीअ जी अहमियत बाबति ॻाल्हि कई वई आहे। ज़िंदगीअ जी बुनियाद ऐं हर शइ जी तख़लीक़ जो वाहिद ज़रियो पाणीअ खे क़रार ॾिनो वियो आहे। पाणी असांजी ज़िंदगी आहे, पाणी असांजो जियापो आहे। हीअ ज़िंदगी, हीअ जियापो बि असां खां खसिजी वियो त पोइ असांजो नालो निशान हिन ज़मीन ते न रहंदो। को ज़मानो अहिड़ो बि हुयो त जॾहिं असां ॻोठनि तोड़े शहरनि में जर जी खोटराईअ लाइ मज़ूर घुराईंदा हुआसीं ऐं खोटराई कराईंदा हुआसीं त 30 या 35 फुटनि ते मिठो पाणी अची वेंदो हो। कुदरत वारे जी नेमत हुई ऐं आसानी सां मिठो पाणी अची वेंदो हो। पर हींअर 160 170 फुट जी खोटराई करण खां बावजूद बि असांखे मिठो पाणी नाहे मिली सघंदो। आख़िरी ऐं अहम ॻाल्हि इहा चवंदुसि त अचो त पंहिंजे पाणी जी हिफ़ाज़त कयूं, न त असांजा ईंदड़ नसल तबाह थी वेंदा।